Welcome back, sir. I see you've dressed up. जय झूलेलाल. थैंक यू जय झूलेलाल। हाँ तव्हां गिलास अॻियां था कया वॾो ॿ गिलास खणी वेठा हा हिकिड़ो जल्दी ख़तमु थी वियो चालू थियण खां पहिरियों ई पूरो थी वियो। माना जेके ॾेखाव वारा आहिनि हुननि जे अंदरि कुझु न हूंदो आहे न. आहे न आहे घटि गुड. Can you please explain what you're wearing? I'm very excited. शर्ट ऐं जेको बि Blazer. आहे I love how much effort he puts in, but only on the top. Okay, what are we talking about today? मूंखे न जंहिं ॾींहं ताईं शूट कंदा आहियूं न इनफैक्ट जंहिं वक़्त ताईं शूट कंदा आहियूं उन महिल ताईं ख़बर न हूंदी आहे छा ते ॻाल्हाईंदासीं बिकॉज़ असां ॿई ऑपोज़िट आहियूं. आई लव प्लैनिंग, ही लव्स गिविंग मी सरप्राइज़िस. हा हा हाणे 2 ॾींहंनि खां त वापसि चालू थी आहे कोर्ट कचहरी हा कंहिंजो? जॉनी डेप ऐं एम्बर हर्ड जो। अरे दादा इज़ बैक. हुनजे हिसाब सां असां ॻाल्हाईंदासीं। माना जीअं केस गहरो थींदो तव्हांजो अटायर अञा गहरो थींदो. चङो गहरो चङो गहरो. ईअं न हिकु ॾींहुं बिना अटायर जो. छा थो चए? छो हुनजे बिना छो अलाए तव्हांखे ख़बर. चङो गहराई गहरो तव्हांखे आहे ख़बर. त ओतिरा कपिड़ा वधंदा वेंदा न घटि छो थींदा। त जोई वांगुरु सभु पाए हिन चैंडलर जा हिकु ॾींहुं. ओके आई हैव नॉट बीन फॉलोइंग द न्यूज़. त हाणे तूं जेको चएं थो 2 ॾींहंनि खां काफ़ी गहरो थो हले हा ऐं तूं कपिड़ा बि ओहिड़ा पाया आहियो माना मसलो काफ़ी डीप हूंदो जाम। त प्लीज़ एनलाइटन अस. ऐं पहिरीं त ॻाल्हि आहे हुनजी हिकिड़ी माना जॉनी डेप जी हिकिड़ी लॉयर आहे कैसिलिया हुन बरोबर सां धोतो अथईंसि एम्बर हर्ड खे फुल ग्रिल कयो अथईं मस्तु फुल ग्रिल कयो अथईंसि। छा चईंसि? ॾिस जेके स्टेटमेंट्स एम्बर हर्ड ॾिनियूं आहिनि 2016 में ठीकु आहे ऐं उहे स्टेटमेंट्स हाणे थी ॾे ॿिनि में फ़र्क़ु थो अचे 2022 में त हुनजे मथां भई हे तूं चयो आहे हाणे तूं इहो थी चए त इहो सच आहे की न आहे ऐं भई छा सच आहे? छा सच आहे जूरी खे ॿुधाए चूड़ियूं पाए करे। एम्बर चूड़ियूं न पाईंदी आहे. ॿुध न त 2016 खां थो हले छा इहो? जाम टाइम खां थो हले तोखे मां पहिरीं वीडियो में ॿुधायो जाम पुराणो केस आहे इहो। अच्छा हा त वी आर रीविजिटिंग. हा तूं अञा पढ़े न थई पढ़ तूं मां तोखे वीडियो पढ़ण 3 जो दफ़ा टाइम ई ॾिठो कान्हे आहे. तोखे पढ़ण जो टाइम ई कान्हे न्यूज़ तॾहिं त तव्हांखे त वठी अचो न चैनल ते. ये 10 मिंटे में त धड़ 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 सभु ॿुधाए छॾियो ॻाल्हि पूरी. वो बि एंटरटेन. आई ब्रिंग द एंटरटेनमेंट. ही ब्रिंग्स द न्यूज़. मुंहिंजी खिल ॾिसी माण्हू खिलंदा हूंदा. ॾकी वेंदा हूंदा. ओके प्लीज़ ॾको न. आई डोंट बाइट. त हाणे हिकिड़ो फोटो खणी आई येलो लाइट में ऐं हिकिड़ो फोटो खणी आई वाइट लाइट में. फोटो छो खणी आई? फोटो सां ई प्रूव थींदो न की भई जॉनी डेप एम्बर हर्ड खे अब्यूज़ थो करे मारे करे. त निशान निशान सम्झे त हुनजे हिसाब सां येलो लाइट में हुन सैचुरेशन लेवल वधाई हुई सम्झे पंहिंजे फेस जी त पोइ लॻे पियो स्किन कलर डार्कर आहे. स्किन कलर डार्कर आहे माना मारियो अथईं ईअं पियो हुनखे रिफ्लेक्ट करे जॾहिं की फोटो एनालिसिस थियो आहे कोर्ट में सभु कुझु थियो आहे. इहो प्रूव थो थिए तूं हुन ई जॻह ते वेठी आहीं वैनिटी कार में ई वेठी आहीं उते ई फ़ोटो कढियो अथई सेम इंस्टेंस में ख़ाली 2 लाइटियूं चेंज करे तुंहिंजे मथां कुझु बि इफेक्ट न आहे. तूं पंहिंजा फ़ोटो पाण एडिट करे एविडेंस थी खणी अचे की भई आई एम फिज़िकली अब्यूज़्ड. पर माण्हू एॾो एफर्ट मारनि था. केस जीतणो अथसि न छोकी पैसा कान अथसि न हाणे. राइट. हाणे रिसेंटली हुनखे एक्वामैन 2 मां बि कढी छॾियऊंसि. मां तुंहिंजो स्टेटस ॾिठो. मस्तु. तो ख़ुशि थियो हुनजा. त जेको जस्टिस आहे उहो जस्टिस आहे. आई फील यो केस पूरो थींदो तो हिकिड़ी पार्टी न रखे. अकेले पार्टी जो ख़र्च थींदो न. मूंखे त खाराइजे न प्लीज़. न मूंखे इनवाइट कजो न. असां हिते पार्टी कंदा त वी विल ब्लॉग आवर पार्टी. खणी वेंदासीं गोलगप्पा. हा त तोखे लॻई तो एक्चुअल में सैचुरेशन वधाया हूंदई? हा हा अरे एनालिसिस थियो आहे कोर्ट में हिन खां वधीक छा खपे. पर मूंखे सेम फोटो सेम एंगल सेम प्लेस. मूंखे त फोटो में हिन कुझु ईअं खरोच बरोच ॾिसण ई न आयो. प्लेन पे. एग्जैक्टली नाउ यू आर कमिंग टू द मेन पॉइंट. थैंक यू. छोकी अॼु न सॉरी टियों ॾींहुं राति जो जेको कोर्ट जो केस हुयो मां ॾिठो जंहिं ॾींहुं वीडियो में त हुन महिल हफ़्तो थी चुको हूंदो बट या वी आर क्वाइट अप टू डेट. त हुन में चयो अथईं की भई तूं पाण टेस्टिफाई कयो अथई भई जॉनी डेप हमेशह सभिनि फिंगर्स ते रिंग्स पाईंदो आहे. हो बि नंढी न बिग चंकी रिंग्स हुन पाण चयो आहे एम्बर हर्ड.
त तोखे अगरि मारे ई थो मल्टीपल टाइम्स जॉनी हैज़ हिट यू ऑन द फेस, शो अस द प्रूफ। तूं हुनजो फोटो छो न कढियो अथई? हिते ख़ाली हिकिड़ो ब्रूज़ आहे, तूं हुनजो फोटो कढियो अथई कांच में, ऐं हुन फोटूअ में तुंहिंजे हितां हैंड जो तूं कढियो अथई ब्रूज़, पंहिंजे फेस तुंहिंजो फुल क्लीन आहे। हाँ जेको तूं कल्ह व्हाट्सएप ते विधे न फोटो। अॼु मां ॿियो ॾिठो, अच्छा हुन में बि मां वीडियो में पढ़ियो, तुंहिंजो फेस फुल क्लीन आहे फोटो में, तूं उहो छो नथी कैप्चर करे? मेन त उहो आहे, तूं फेस ॾेखार। त उहो चए थी फेस ते मारियो अथई। Johnny has hit me multiple times on the face. I did not count how many times with his hand. त तूं हुन फोटो छो नथी कढे? Where is the तोखे proof? एॾो आहे घमंड भई मूंखे जॉनी डेप अब्यूज़ कयो आहे। वरी तूं ऑडियो बि हिन कैसिलिया जेकी हिनजी लॉयर आहे जॉनी डेप जी, हुन ग्रिल कयो अथई $7 मिलियन जे लॉ सूट जे मथां। 2016 में इहो केस सॉल्व थी चुको हुयो, डेफेमेशन केस। जॉनी डेप हिन खे एम्बर हर्ड खे 7 मिलियन ॾेई चुकाया, भई बसि थी वियो हाणे केस पूरो। उन महिल बि साॻियो केस हुयो मारण जो की हे ॿियो? अब्यूज़ हुई। अच्छा हा, पर 2018 में इहो एम्बर हर्ड चालू कई न, जो भई ग़लति ॻाल्हाइण, भई मां फिज़िकल अब्यूज़ जी विक्टिम आहियां हाँ सिंस चाइल्डहुड टू अडल्टहुड। 2018 में वापसि वॉशिंगटन पोस्ट में नाटक कई विदाउट नेमिंग हिम। विदाउट नेमिंग हिम, तॾहिं हे जॉनी डेप हिन जे मथां केस कई। त 2016 में एक्चुअली केस पूरो थी वियो, $7 मिलियन मिली चुका हुया एम्बर हर्ड खे, ऐं जॉनी डेप हिन खे ॾिना हुई $7 मिलियन। हुन महिल एम्बर हर्ड क्लेम कयो हुई की भई हिन मां अधु पैसा ACLU हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे USA जी, हुन में मां डोनेट कंदमि, ऐं हिकिड़ी चाइल्ड हॉस्पिटल आहे लॉस एंजलिस जी, हुन में डोनेट कंदमि। माना सत पूरा मां डोनेट कंदमि, मूंखे पैसनि जो कुझु खपे ई न, ईअं एम्बर हर्ड चयो आहे मीडिया में, ऐं प्रूफ बि थी वियो आहे। ऐं उहा ई ऑर्गेनाइज़ेशन अॼु बि थी चए असांखे एम्बर हर्ड जा पैसा मिलिया ई न आहिनि। ॿई बिकॉज एम्बर ऑर्गेनाइज़ेशन? हा, बिकॉज एम्बर हर्ड टोल्ड अस दैट शी इज़ फेसिंग फाइनेंशियल डिफिकल्टीज़। त पैसा किथे विया? माना सम्झे? रुपयो बि डोनेट न कई? पहिरियों जॉनी डेप डोनेट कया अथई 100,000 हुन ऑर्गेनाइज़ेशन में इन द नेम ऑफ एम्बर हर्ड, पर एम्बर हर्ड चई न, तूं टैक्स बेनिफिट वठंदे, तूं न डोनेट कंदे मुंहिंजे नाले सां, तूं मूंखे ॾे, मां डोनेट कंदमि, जीअं मां टैक्स बेनिफिट वठां। सम्झे? त डोनेशन्स ते त टैक्स बेनिफिट आहिनि ऑफकोर्स, पर एम्बर हर्ड चई न, तूं छो यूज़ कंदे, तूं मूंखे ॾे न पैसा, मां थी डोनेट कयां पंहिंजे नाले सां पाण ई। त पैसा त ट्रांसफ़र थी चुका आहिनि एम्बर हर्ड खे, पर पैसा विया किथे? केस वाकई ॾाढो गहरो थो थींदो वञे। आई ऑल्सो नीड अ वाटर ब्रेक। सम्झे? पॉसिबल आहे उन महिल बि, हा हम्म, पॉसिबल आहे उन महिल बि जॉनी डेप जो ॾोह न हुजे, बट बिकॉज ही इज़ इंट्रोवर्ट, मैटर पूरो करण लाइ हुन पैसनि लाइ हा बि कयो हुजे, मैटर पूरो थियो। पर हाणे ही इज़ बिकम अ लिटिल स्ट्रॉन्गर, आई एम गेसिंग कि मां न झुकंदुमि ऐं सचो ॻाल्हाईंदुमि। वो तो एम्बर हर्ड पाण थी चए न, मां ऑडियो में चयो आहे की भई ही इज़ अ विक्टिम ऑफ फिजिकल अब्यूज़, पर मूंखे ख़बर न हुई की भई हे हेॾो क्रेज़ी थी करे भई केस कंदो। भई असांजी रिलेशनशिप ई एॾी क्रेज़ी हुई, मां हुनखे मारींदुमि, हे मूंखे मारींदो हुयो। माना ॿई मारींदा हुया हिक ॿिए खे? हा, माना जॉनी डेप घणा दफ़ा मारिया अथई ख़बर न आहे, पर हिन मारियो आहे उहो त प्रूव थी वियो आहे, छोकी हुनजी आङुर कटियल, हुनजे अखियुनि जे हेठां ब्रूसिस, उहो सभु प्रूव थी वियो आहे। जॉनी डेप जे अखियुनि जे हेठां बि ब्रूसिस हुया। एंड दिस इज़ व्हाट दे कॉल लव। उहो त ठीकु आहे, थींदो आहे, उहो त ठीकु आहे, थींदो आहे, उहो त ठीकु आहे, थींदो आहे। लव मेक्स यू ब्लाइंड हा एंड कट्स योर फिंगर। हा, कुझु बि थो थी सघे। त हाणे हे जेको फोटो कढियो अथई, आई एम करेक्ट इन थिंकिंग कि फोटूअ ते हिन फेस ते कुझु बि ब्रूस न आहे, जेको तूं सैचुरेशन वारो विधो आहे, फेस प्लेन लॻो पियो अथसि न? उहो त कोई बि कॉमन माण्हू ॿुधाईंदो, खाली लाइट ऑन ऑफ कई अथई, हा। बसि, ॿियो छा। ऐं ॿई तूं चए थो 2 केस हियरिंग्स थिया। त हिक में इहो निकितो, फेस जो सॼो ट्रायल थियो, ऐं हिक में पंहिंजो हे थी ॿुधाए 7 मिलियन वारो थी ॾेखारे। माय टे गॉड। चार ऐं हुनजी लॉयर त पर वधीक क्वेश्चन करे ई नथी सघे, उहा सफ़ा नल आहे। हाँ भाई छा ॻाल्हायां मां, कुझु केस में दम हुजे न। त शुक्र आहे न जॉनी डेप खे सुठी लॉयर मिली आहे। जाम सुठा, जाम टीम हूंदसि जबरी। वॾी टीम अथसि। हाणे हुन मां हिकिड़ी लॉयर चवनि था, जंहिंमें इहा कैसिलिया, हुन खां पुछो बि अथव आर यू डेटिंग जॉनी डेप और नॉट, छोकी उहा ईअं फ्लटेशियस वे में हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था।
Oh my God, not the right time, honey, not the right time. वो ठीकु आहे, वो तूं डिसाइड करण वारी कान्हे न, नॉट द राइट टाइम. हुननि जी मर्ज़ी आहे न, जेको खपे हुननि खे करणु ॾियनि न. Public में ही था ॻाल्हाइनि. पब्लिक में माना flirtatious. हाँ कोर्ट में माना ईअं बिहेवियर आहे, मां नथो चवां कनि था डेट, सम्झे. पोइ हुन छा जवाबु ॾिनई? I'm very curious. कुझु बि न, न? सम्झे. Because this is professional. 2016 में ऑडियो में चयो अथऊं आई वोंट बी लुकिंग इन योर आईज़. के जॉनी डेप? हा ऑडियो में चयो आहे. Amber तॾहिं खे? हा, ऐं तॾहिं खां हिकु बि दफ़ो हिनखे ॾिठो न अथई, कोर्ट रूम में बि न ॾिठो अथई जॉनी डेप. मां ॾिसां पई Amber हिन Heard खे. अखियूं हेठि आहिनि या हेॾे होॾे आहिनि, ॾिसेसि ई नथो. एम्बर हर्ड खे प्रॉमिस कयो अथई मां तोखे हिकु दफ़ो बि न ॾिसंदो में, ऐं एम्बर हर्ड सॼी देरि हिनखे थी ॾिसे, ऐं हिन प्रॉमिस कयो हुई आई वोंट बी लुकिंग इन योर आईज़ नेवर एगर, ऐं उहो प्रूव थो करे. ॾिस मां पंहिंजे वर्ड्स ते सचो आहियां, मूंखे न ॾिसणो आहे. यू आर स्टूपिड, आई डोंट वांट टू बी विथ स्टूपिड. My God. Stay tuned, guys. Is there anything else that you want to tell us? हाल फिलहाल अॼु बि हियरिंग आहे वापसि. हाणे he has to go back and attend the hearing. He's all dressed up for it. असां लाइ ताज़ी ख़बर खणी अथव हल्के ॿिए हफ़्ते. तव्हांखे न्यूज़ जा असां पैसा नथा ॾियूं पर पब्लिसिटी ॾियो था. आई होप ॻाल्हि साॻी आहे. ठीकु आहे, हले थोरे टाइम लाइ हले. माण्हू तव्हांखे अगरि हिन किथे घुराइणो हुजे प्लीज़ घुराइजो. हे स्टैंड अप कॉमेडियन अथव सुठो. न स्टैंड अप कॉमेडियन. मां डोनेशन वठण लाइ रेडी आहियां. हा त राजा हुन लाइ कुझु परफॉर्म करिणो पवंदो न. नो परफॉर्मेंस, खाली हुते अची बीहंदो. सत्य वचन. हेठां चड्डी पाईंदो, मथां शर्ट एंड ब्लेज़र. कैन आई बी योर मैनेजर? काउंट कजे वापसि ॾिजे पैसा, ईअं न पाण वटि रखिजे. ठीकु आहे हलो पोइ डिवाइड करे खाई छॾींदासीं 7 टाइम. डू यू वांट टू क्लोज द वीडियो? हा ओके गाइस, स्टे ट्यून्ड एंड बी सेफ विथ क्रेजी लविंग पीपल. सब्सक्राइब. हा सब्सक्राइब, गिनती, फॉलो इंस्टाग्राम. मोम आहे अथसि न सब्सक्राइब यादि थो कराइणो पए. दादा गिनती वॼाइजो. दादी वीडियो ॾिसो त महिर कजो प्लीज़. इंस्टाग्राम ते भली न फॉलो कयो, मूंखे खाली ज़रूरु कजो. ओनली मूंखे. एंड कमेंट्स में हिनखे थोरो लव ॾिजोसि. आख़िर असां सभु प्यारा आहियूं, बुखिया. लव कंपलसरी आहे. लव हा, चराइप वारो लव न, मारण वारो न, आंगुरियूं न कटण. Thank you. Bye. See you in the next video.